अॼुकल्ह नातूं बि राग जे तरीक़े ते तव्हां ॿुधियो न इहे वरी असांजे महाजन ॿाहिरि शुरू कनि हिकिड़ो नात पढ़ंदो ॿियो कंदो अल्लाह 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 मुंहिंजा दोस्त सम्झ में नथी पए थोरो ॿाहिरि वञो तबलो पियो वञे ठबक 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 अब आहे या न आहे हराम आहे हराम कतई हराम बिल्कुलु नाजाइज़ आहे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नातूं शेर त अॻियनि बुज़ुर्गनि जा ॿुध बाह ते हां ठरी पवंदो नवा नवा मुंहिंजा दोस्त पैदा थिया आहिनि छोरा 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 रुगो पैसनि कमाइण जे पुठियां मुंहिंजा दोस्त हिकिड़े नात खान नालो कोन थो खणा मथां चिड़ी पवे को मुंहिंजा दोस्त नात खान मुंहिंजा दा पैसा एतिरा कमाया जो 2 करोड़ डॉलर खणी घणा साईं 2 करोड़ डॉलर पैसा न 2 करोड़ डॉलर खणी अबू ज़ाबी में 5 स्टार होटल खोलियो अथसि जिथे रंडियूं भी न चंदियूं हन शराब भी पीचंदो आ ज़िना भी थींदी आ नबी जी नात गायई उन नबी जे नात जे सदके पैसा मिला उन जी कमाई मजा 5 स्टार होटल खोलियो थे दुबई में जिथे शराब नोशी ज़िना पई हले चल असां जे हाल ते खुदा रहम करे चओ आमीन ॾाढे त चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन भींग पई थे भींग मुसलमानो भींग पई थे असां मुसलमान इहे नंढ पिया हूं का ख़बर ई कान थी पई असां मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह जे सदके माण्हू तोते पैसा घोरनि चओ न सुभान अल्लाह महबूब जे सदके तोखे नज़राना ॾियनि त तूं नेक ऐं सालिह थी न साईं उहे तुंहिंजा पैसा हक़ हलाल ॾे हुजनि दीन में हुजनि पंहिंजे बचनि ते ख़र्च कर घर ते ख़र्च कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन में हलाल जी कमाई कर त पोइ मज़ो इन में आहे मुंहिंजा दोस्त उन पैसनि मज़ा वरी हराम जो नमूनो पियो कर ताजी माना तुंहिंजी नियत ई असल में कमाई जी ही ख़ुदा जे रज़ा जी कान हुई मुंहिंजा दोस्त हिकिड़ो शेर ख़ुदा जे रसूल खे राज़ी करण जे लाइ चओ त तुंहिंजा 2 जहान मुंहिंजा